बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाज़िर थियो आहियां वाइस ऑफ पिरालो जे चैनल ते इन जे लाइ त लोकल बॉडीज़ जेके इलेक्शन चवनि था, असल में इहा आहे बुनियादी मसइलनि जी इलेक्शन। माना जेके नाली आहे, किथे रस्तो ख़राबु आहे, किथे क्रास ख़राबु आहे, किथे बल्ब न आहे, या आवाम सां ॿिया के थोरा घणा मसइला आहिनि, इहे इन जो नालो उहा इलेक्शन आहे। इन में असांखे अल्हम्दुलिल्लाह असां शुक्रगुज़ार आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी सॼे क़यादत जा, ख़ासि तौर ते सैयद जावेद अली शाह जिलानी, साईं मोहम्मद बचल शाह ऐं पूरे बोर्ड जा जिन असां ते एतमाद कयो आहे ऐं असांखे टिकट ॾिनी आहे वार्ड नंबर 6 ते मूंखे। पर वार्ड नंबर 6 ते टिकट त मुंहिंजी आहे, तीर जो निशान आहे, पर आउं त चवां थो पिरालो टाउन कमेटीअ जा 7 वार्ड आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कनि था, पर आउं अवाम खे अपील कंदुमि, जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजा सॼणा आहिनि, त वोट पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾियणो आहे। असांजे वार्ड नंबर 1 ते एहसान अली कंदर साहब आहे, वार्ड नंबर 2 ते असांजो हाजी मुनीर बलोच आहे, वार्ड नंबर 3 ते असांजो अब्दुल रज़ाक बुर्दी आहे, वार्ड नंबर 4 ते मंसूर अली अंसारी आहे, ऐं वार्ड नंबर 5 ते शफ़ी लाए मंगी ऐं अनवर जो पुटु, ऐं वार्ड नंबर 6 ते आउं पाण आहियां। वार्ड नंबर 7 ते असांजो मोहतरम उस्ताद ख़ादम मेमण साहब आहे, ऐं असांखे पार्टी 7 ते यकीन कयो आहे। असां 7 अवाम खे यकीन ॾियारियूं था त इंशाअल्लाह असांजो माज़ी तव्हां सां गॾु आहे। जॾहिं असां कुझु बि न हुयासीं, काउंसलर बि न हुयासीं, कंहिं उहिदे ते बि न हुयासीं, ॾुखे सुखे में बिना कंहिं मतिलब जे, बिना कंहिं लालच जे, हर तंज़ीम वारे माण्हू वटि, हर अक़ीदे वारे माण्हू वटि, हर ज़ात वटि असां पहुता आहियूं। मसइला हल करणु अलाह ताला जो कमु आहे, मसइलनि जे लाइ पुॼणु असां इंसाननि जो कमु आहे। असां कॾहिं बि माण्हुनि खे नाउमीद न कयो आहे कुझु न हूंदे, पर जॾहिं असां कुझु थींदासीं त अवाम उमेद ई रखे त असां इंशाअल्लाह डबल ख़िदमत कंदासीं। त जेके माण्हू तव्हांखे ग़लति ॻाल्हियूं कनि था, उन्हनि जी ग़लति ॻाल्हियुनि में न अचो। तनक़ीद जो वक़्तु कोन्हे को, हाणे वोट जो वक़्तु आहे। आउं सभिनी शहर वासियुनि खे अपील कंदुमि त जंहिंजो जिते वोट आहे, जहिड़े वार्ड ते आहे, महिरबानी करे उते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खे वोट ॾियो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे निशान तीर खे वोट ॾियो। उहो तव्हांजो वोट मूंखे मिलंदो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे मिलंदो। आउं सभिनी खे वरी बि जिते जिते मुंहिंजा सॼण पुॼनि था, इलेक्शन जो वक़्तु आहे, किथे न बि पुॼी सघियाऊं, हथ ॿधी गुज़ारिश कयूं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खे कामयाबु कयो। उहा कामयाबी तव्हांजी, असांजी कामयाबी आहे। ऐं यकीन बि ॾियारियां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरी पार्टी आहे, जंहिं हमेशह ग़रीब माण्हू लाइ आवाज़ु उथारियो आहे, ग़रीब माण्हुनि जे कमु आई आहे। ऐं माण्हू इलाही तनक़ीद कनि था, उन्हनि जो राइट आहे, छो जो असां तनक़ीद ॿुधण वारा माण्हू आहियूं, तनक़ीद करण वारा माण्हू न आहियूं। छो जो असांखे टाउन कमेटी हलाइणी बि आहे, ऐं हलाइण लाइ सॼे शहर जी ज़रूरत पवंदी, हर जमायत जी ज़रूरत पवंदी, नौजवान जी ज़रूरत पवंदी, असांजे मीडिया जे दोस्तनि जी ज़रूरत पवंदी। त इन करे असां तनक़ीद कंहिं ते नथा कयूं। इन जे लाइ असांखे 26 खां पोइ बि गॾु रहणो आहे। 26 तारीख़ ते इलेक्शन आहे ऐं इंशाअल्लाह तीर जी फतेह जी यकीनी आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबु थींदी पूरे सिंध में। ऐं इंशाअल्लाह असांजे बिलावल भुट्टो साहब नौजवान आहे, बेनज़ीर साहिबा जो पुटु आहे, ऐं उनजा असांखे पंहिंजे क़यादत जा बि त अवाम जी ख़िदमत कयो, अवाम जे मसइलनि में वञूं ऐं हमेशह विया आहियूं। हाणे ॿियूं जमायतुनि लाइ असां वेठा ॻाल्हायूं त उन्हनि जो अवाम बख़ूबी वाक़ुफ़ु आहे उन्हनि शयुनि खां। त महिरबानी करे तनक़ीदुनि में न अचो, पीपल्स पार्टी जे माण्हुनि खे कामयाबु करायो, असांखे कामयाबु करायो ऐं वोट ॾियो। ऐं बाक़ी ॾिसो, बेनज़ीर साहिबा जो कार्ड जेको आहे घर घर वञे थो। अॼु जे दौर में माण्हू 2000 भाउ खे नथो ॾिए मदद लाइ, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी ग़रीब घरनि खे राशन जे लाइ घटि में घटि कुझु ॾिए त थी। माना उहो वञे त थो, औरतुनि जे ज़रिए घरनि में वञे थो ऐं उन्हनि में इलाही गुज़र सफ़र थिए थो, जेको ग़रीब माण्हू आहे, जंहिंखे इलाही ज़रूरत आहे। ऐं बाक़ी मसाइला आहिनि। असांजो प्रोजेक्ट हले थो, वोकेशनल सेंटर ठहे पियो, ऐं उनखां पोइ हितां जो हिते हायर सेकेंडरी स्कूल छोकिरियुनि लाइ थी वई आहे बिल्डिंग तयारु। इंशाअल्लाह उन में जल्दी स्टाफ मुक़ररु कराईंदासीं। ऐं ताक़त जो मुज़ाहिरो कयो, पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कामयाबु कयो, माण्हुनि जे ॻाल्हियुनि में न अचो। ऐं तनक़ीद करण लाइ अॼु हाज़िर न थियो आहियां, सिर्फ़ु इन लाइ हाज़िर थियो आहियां, हथ ॿधी गुज़ारिश आहे त जिते पुॼी न बि सघूं ऐं जिते बि नुमाइंदा आहिनि तीर जा, उहे असांजा नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे वोट ॾियो त इंशाअल्लाह असां तव्हांजी डबल ख़िदमत कंदासीं। तव्हां सभिनि जी महिरबानी, ख़ासि तौर ते मीडिया जे दोस्तनि जी, ख़ासि करे नौजवाननि जी, हर कम्यूनिटीअ जी। असां सभु पाण में आहियूं ऐं इंशाअल्लाह 26 जे तारीख़ ते तीर जी फतेह थींदी। ऐं यकीन थो ॾियारियां त फतेह खां पोइ बि असां सभिनि खे गॾु खणी हलंदासीं ऐं गॾु खयूं हमेशह, ऐं गॾु करे शहर जी ख़िदमत कंदासीं। जेके शहर जा रहियल मसइला आहिनि उन्हनि खे हल करण जी कोशिशि कंदासीं। मूंखे वॾियूं ॻाल्हियूं करणु कोन आयो आहे तव्हां वटि, पर इंशाअल्लाह हमेशह कोशिशि कई आहे ऐं ताक़त में अची करे, पावर में अची करे तव्हां सां गॾु ई कोशिशि कंदासीं ऐं पिराले खे कोशिशि कंदासीं
त पिराले जी ख़िदमत करे सघूं, छो जो हीउ वली मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह जो शहर आहे। हिते जेको ख़िदमत कंदो उहो आबाद हूंदो, जेको ख़िदमत न कंदो उहो बर्बाद हूंदो। इन्हनि शयुनि खां वाक़ुफ़ु आहियां त असांखे ख़िदमत लाइ हिते मुक़ररु कयो वेंदो ऐं असांजी क़यादत असां पाण में वचन कयो आहे ऐं तव्हांखे बि यकीन ॾियारियूं था जहिड़े हाल में हूंदो आहे तव्हां वटि पुॻूं। हीअ कामयाबी मुंहिंजी कामयाबी आहे ऐं हीअ कामयाबी तव्हांजी कामयाबी आहे। तव्हां सां हर ॾुख सुख में गॾु आहियूं। तव्हां सभिनि जी महिरबानी।